विदिशा मां ख़बर ॾींदा हलो त DSP आला वसीम मुमताज़ कलवड़ जी दबंग कार्रवाई फुरन जे वाक़ियनि में मुलविस 4 ॾुआरियुनि मां 2 ॾुआरी अतीका आला प्रेस क्लब अलग एजेंसी तां 16 लाख रुपया फुर वाक़िए में मुलविस 2 जवाबदारनि इमरान महर पप्पू सेठार खे गिरफ्तार कंदे 4 लाख रुपया बरामद करे वरता आहिनि। DSP आला वसीम मुमताज़ कलवड़ फुर वाक़ियनि में घुर्बल फरार 2 जवाबदारनि अली भुट्टो अयाज़ जमाली खे जल्द गिरफ्तार कंदे फुर कयल रक़म पिण वापस कई वेंदी। फोरो 125 मोटरसाइकिल समेत कार इस्तेमाल कंदड़ आहिनि जिन खे पिण ट्रेस कयो वियो आहे। गिरफ्तार ऐं फरार फोरू वॾा आदि ॾुआरी आहिनि जेके सिंध खां अलावा बलूचिस्तान सूबनि में फुर अगवा जे वारदातुनि में मुलविस आहिनि। पकड़ियल फोरन ऐं संदन फरार साथियुनि त्याला थाणे ते फुर हमले हथियारनि जा 3 अलॻ-अलॻ केस दाख़िल कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।